तव्हांखे न ईंदो त पोइ तव्हां हिन रेशो प्रोपोर्शन में अॻिते हली तव्हांखे मसइलो थींदो, परसेंटेज में मसइलो थींदो। सो मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ी तरतीब हूंदी आहे, पहिरियों हे इंडिविजुअली हिकु हिकु ॿिनि ॾींहंनि में, या जीअं हाणे अलजिब्रा जो बेसिक कॉन्सेप्ट हूंदो, तव्हांखे ख़बर पवंदी 2x² + 2x हे पाण में जोड़ न थींदा। ठीकु आहे। सो कुझु दोस्तनि जो में बि इहे पढ़ियल हुजे, पर तव्हांखे हिकु दफ़ो हिन प्रोसेस मां गो थ्रू थियणो आहे, उनखां पोइ असां पंहिंजे मेन टॉपिक्स ते ईंदासीं। सो इन करे जेका असांजी तरतीब ठहियलु आहे उन सां हलो, 4 महीना जॾहिं पूरा थियनि उनखां पोइ जेकॾहिं तव्हांखे शिकायत हुजे त पोइ तव्हां बिल्कुलु चवंजे। पर अच्छा, ॿियो हितां हिकु ॿ ॿिया पॉइंट बि, त हाणे कुझु दोस्त वरी फ़ोन करे पिया चवनि पिया सर तमामु घणा लेक्चर अचनि था, असां हैंडल नथा करे सघूं। त बेसिकली इहो जेको हाणे बेसिकली इहो कोर्स आहे, इहो 4 मंथ्स जो आहे, यानी कि मैथ जेका मुंहिंजी टोटल डिज़ाइन थियल आहे, या इंग्लिश जो तक़रीबन इहो 4 महीननि जो आहे। हाणे असां उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, चवंदा न समंदर को कूज़े में बंदि करना, त हाणे जेकॾहिं 2 मंथ में कवर करिणो आहे त पोइ अंडरस्टूड आहे त जिते असांजा 2 लेक्चर अचनि पिया, मिसाल कंहिं बि हिकिड़े टॉपिक जा या हिकिड़े सब्जेक्ट जा, त हाणे उन जी जॻह ते 4 लेक्चर ईंदा, तॾहिं तव्हांजो 2 महीननि में कवर थींदो न। यानी कि 100 ॾींहंनि में 100 जेकॾहिं लेक्चर करणा आहिनि, पर जेकॾहिं असांखे 50 ॾींहंनि में उहो कवर करणा आहिनि त असांखे पर डे 2 लेक्चर खणणा पवंदा। सो हिन में बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हांखे मां पहिरियों खां ई चयुमि त एक्स्ट्रा महिनत करणी पवंदी, जे 2 महीननि में कवर करणु चाहियो था। जे 4 महीननि में कवर करणु चाहियो था, पोइ असांजे लाइ त कोई इशू न आहे, थोरो बर्डन घटिजी वेंदो तव्हां तां। ऐं असां हूअं 4 लेक्चर हिकिड़े हुन में हलाईंदा आहियूं, 4 बाद में हलाईंदा आहियूं, पर असां हिन महिल हिकु महिल 8 लेक्चर हलायूं था पिया। ॿियो सभिनि खां वधीक इंपॉर्टेंट जेको कुझु स्टूडेंट जेको आहे मैसेज बि कंदा आहिनि या फेसबुक ते क्यूरी बि कंदा आहिनि त सर इहे लेक्चर रिकॉर्ड थियल आहिनि, त भाउ थोरो ॻाल्हि सम्झो। मुंहिंजा टोटल 2 लेक्चर आहिनि, 2 लेक्चर्स में तव्हांजी अर्थमेटिक मीन, ठीकु आहे, ऐं उनखां पोइ वरी हिकिड़े में जेको आहे सो मोड, ऐं हिकिड़े लेक्चर में मीडियान, यानी टोटल 4 लेक्चर्स में तव्हांजो जेतिरा बि क्वेश्चन हूंदा आहिनि एवरेज जा, जंहिंमें एवरेज में मोड मीडियान अची थो वञे, या अर्थमेटिक मीन या एवरेज ॻाल्हि साॻी आहे, 4 लेक्चर्स में। हाणे मुंहिंजा अहिड़ा ज़बरदस्त तरीक़े सां पढ़ायल आहिनि, वरी उनजो हिकिड़ो प्रैक्टिस क्वेश्चन बि ठहियल आहिनि, हिकिड़ो सिस्टम सेट थियल आहे। उहो जेको बि नओं स्टूडेंट ईंदो उहो हिकु दफ़ो हे 4 लेक्चर ॾिसी वेंदो, प्रैक्टिस क्वेश्चन सॉल्व कंदो, हे हुनजो जेको एरिया आहे बिल्कुलु पैक थी वेंदो। हिन मां 2 क्वेश्चन अचनि, 5 अचनि, ईअं घुमाईंदोसि जीअं मुला हलवे खे। त हाणे ॿीहर हुन में लेक्चर ठाहिण जो कोई फ़ाइदो न आहे न। जेके बि वर्चुअल अकेडमीज़ आहिनि, जीअं हाणे वर्चुअल यूनिवर्सिटी तव्हां ॾिठो हूंदो, या जेके बि ऑनलाइन कमु कंदा उन सभिनि में ईअं ई हूंदो आहे। हाणे मुंहिंजो हिकु दफ़ो हिकिड़े ते लेक्चर ठहियल आहे, मिसाल था वठूं रेशो प्रोपोर्शन, टोटल अंदाज़ो मिसाल मां ॿुधायां थो 12 खां 15 लेक्चर में तव्हांजो कवर थी थो वञे। त हाणे तव्हां खां पहिरियों 1000 स्टूडेंट पढ़ी विया आहिनि, उनजो 4 महीननि में सफ़ा VVIP मैथ थी विया, त बार बार ॿीहर महिनत करण जो को सेंस नथो ठहे, या बार बार हुनजी ज़रूरत न आहे। असुलु हूंदो आहे जेको आहे सो तव्हांखे जेको आहे सो नॉलेज हासिलु करणु। हाणे जीअं मिसाल था वठूं, तक़रीबन हिन महिल ताईं जेकॾहिं तव्हांखे लेक्चर मिली विया हूंदा त असां एशिया कवर करे आया आहियूं फ्रॉम ऑल एस्पेक्ट्स, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां यूरोप कवर करे आया आहियूं, नॉर्थ अमेरिका कवर करे आया आहियूं, ऐं अफ्रीका कवर करे आया आहियूं, ठीकु आहे। हाणे 4 कवर थियल आहिनि। हाणे उनखां पोइ तव्हां खां पोइ जेके बैचिस ईंदियूं त उन्हनि जे लाइ वरी मां ॿीहर महिनत छो कयां, जेकॾहिं मां हिन में